मूंखे चई त उठ पखी ॿई पोयूं असांजे लॻा। अरे हीअ असांजे पुठियां उठ पखी त पाण हाणे चओ था वॾो पखी आहे भेण त चई असांखे भउ पियो थिए त हाणे विढ़ंदा हल पैसा मोकिलाए निकितालो। चई असांजे पुठियां ॿई लॻा अचनि। अच्छा हाणे असां निहारींदा पिया चऊं हू बि ॿई अचनि पिया पुठियां अचनि पिया। पोइ ओॾा आहे लखी तर उतां थोरी आहे ॾेढी। चई जंहिं महिल असां ॾेढीअ खां वॾे दरबार ते हिते आयासीं त अड़े हाणे हे ॿई मोटिया पीर सिंह बादशाह ॾे वञनि था मोटिया। मूंखे चई इहो हिकिड़ो अजीब नज़ारो। मुंहिंजो साईं ॻाल्हि इहा आहे जेका तूं फ़क़ीर करीं थो महिमाननि खे रिसीव करण आया महिमान खे पीर सिंह बादशाह जो इहो हूंदो त बंगले जे अॻिते हिते ईअं जाइ तो जितो हितो पीर साहिब महिमान हूंदा उन्हनि खे हितां पाण वठी वेंदा बंगले वटि। बंगले खां वरी वठी महिमाननि खे हिते छॾे वेंदा। त हुन चयो साईं इहा अजीब ॻाल्हि आहे। मूंखे त चयो ॾिसी भउ थियो तोसां ॻाल्हि कई त मुंहिंजो साईं इहा ई त जेका महिरबानी जेका संदन जी जेका तव्हां न सुञाणे सघियो हुन ॻाल्हि खे इहो जेके तव्हांजे पुठियां ॿई लॻाए वरी ठसि मटिया था वञनि। ऐं बीठा बि हिकिड़ो हिकिड़े पासे न बीठो आहे ॿियो ॿिए पासे न बीठा आहिनि। बीठा हिते हिकिड़ो हिकिड़े पासे न ॿियो ॿिए पासे न पाण विच ते वेठा आहिनि। तव्हां पखियुनि तो हिकिड़े प्यार मोहबत तो थी ॻाल्हाए या त एॾी त उन्हनि में सना त एॾी ॻाल्हि। साईं जाॾे पखी घोड़ा या इहे धारियल आहिनि साईं जा असां कॾहिं कोन ॾिठा। पोइ हिकिड़ो सैयद आयो हिन जो शहदादपुर जो